अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अज समातन जी नज़र करियूं था डॉक्टर बरकत नूनारी जो लिखियल लेख जंहिंजो उनवान आहे वन यूनिट खां नवनि सूबनि ताईं। वफ़ाक़ी हुकूमत में शामिल नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी ज़ाहिरी तौर नवनि सूबनि जे प्लान सां लातालुकी कनि पियूं। तोड़े जो समूरी असेंबली फार्म 47 ते आयल आहे, पर हींअर ताईं सिर्फ़ु MQM में खुली करे नवनि सूबनि जी हिमायत करे पई। 331 जे ऐवान मंझां MQM वटि 22 सीटूं मतिलबु सिर्फ़ु 6.5% नुमाइंदगी आहे। इहा ॻाल्हि ढकियल नाहे रही त सूबनि वारे फूकणे में हवा केरु पियो भरे। सियासी मज़हबी तनज़ीमनि मंझां PTI, JUI, जमायत इस्लामी, सुन्नी तहरीक, तहरीक लबैक, मुतहिदा, वहदतुल मुस्लिमीन वग़ैरह ते को फ़र्क़ु न पवंदो, छो त संदन वोटर जहिड़ो चइनि सूबनि में तहिड़ो 40 सूबनि में विरहाइजी बि उन जो हिमायती रहंदो। ॿियनि तनज़ीमनि जो एतिरो फ़र्क़ु नथो पवे। तहरीक इंसाफ़ पाकिस्तानी सियासत में वॾी स्टेक होल्डर आहे। PTI सियासी फ़ाइदो वठण लाइ नवनि सूबनि जी हिमायत करे सघे थी। बलूचिस्तान में का सियासी तनज़ीम आहे कोन। रियासत जा मढ़ा सरदार हर सूरत में इस्टेब्लिशमेंट सां गॾु बीहंदा, पोइ भले बलूचिस्तान खे चइनि सूबनि में विरहाइनि या 40 टुकड़नि में विरहाइनि। मसइलो सिर्फ़ु नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जो आहे। नवाज़ लीग जो सियासत जो फार्मूलो सम्झणु ॾाढो सवलो आहे। पाकिस्तान ते पंजाब सूबो हावी आहे, पंजाब सूबे ते सेंट्रल पंजाब हावी आहे, सेंट्रल पंजाब ते लाहौर हावी आहे। ॿियनि लफ़्ज़नि में पंजाब विरहाइजण सां नवाज़ लीग दफ़न थी वेंदी, तंहिं करे नवाज़ लीग नवनि सूबनि ते सवली एराज़ी न थींदी। साॻी सूरतहाल पीपल्स पार्टी सां बि आहे। पीपल्स पार्टी समूरी सिंध जा वसीला विकिणी वफ़ाक़ में सियासत करे थी, इस्टेब्लिशमेंट सां डील करे थी। गिलगित कश्मीर ऐं पंजाब में बि सिंध जी सरकारी बजट ते सियासत करे पई। सिंध खे नंढनि सूबनि में विरहाइण खां पोइ इस्टेब्लिशमेंट खे कंहिं हिकु ज़रदारीअ जी पीपल्स पार्टी जी का बि ज़रूरत न रहंदी। सिंध जे शहरी इलाइक़नि ख़ासि तौर ते कराची खे निंढणको करे MQM खे पादर हणी पासीरो कयो वेंदो। कराची में PTI बि इस्टेब्लिशमेंट लाइ साॻियो ई कमु करे सघे थी, बल्कि तहरीक इंसाफ़ उर्दू आबादी सां गॾु कराची में मौजूदु पठाणनि ऐं पंजाबियुनि खे बि गॾु करे इस्टेब्लिशमेंट जो कमु वधीक सवलो करे सघे थी। पूरे पाकिस्तान में सभ खां वधीक ख़राबु नस्ल सिंधी वॾेरनि पीरनि सरदारनि जो आहे। सिंध जो हर हिकु पीर वॾेरो सरदार वज़ारतनि जी लालच में आसानी सां विकिरो थी वेंदो। वॾ वज़ारत जी लालच में उहे वॾेरा पीर ऐं क़बीलाई सरदार डिवीज़न त छा ज़िले ऐं तालुके लेवल ते बि सूबो ठाहिण जी हिमायत कंदा। मज़ाहिमत सिर्फ़ु सिंधी क़ौमप्रस्तनि खे ई करणी पवंदी। बाक़ी वन यूनिट जी तारीख़ खोले ॾिसो, समूरा सिंधी पीर वॾेरा मीर जागीरदार ऐं ब्यूरोक्रेट वन यूनिट जा हामी बणिजी विया हुआ। जेकॾहिं कंहिंखे शक आहे त पाकिस्तान जी क़ौमी असेंबली में वेठल सिंधी MNAs या सिंध जे सूबाई असेंबली में वेठल सिंधी MPAs सिंध जी विरासत जी मुखालफ़त में वोट कंदा त उहे उहा लिस्ट बि पढ़ी वठनि। जंहिंजे अबन ॾाॾनि वन यूनिट जी हिमायत कई हुई, उन जी औलाद सिंध जी विरासत जे ख़िलाफ़ एहतिजाज कंदी। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।